सिंधु माथिरी जो अहम माग मोहन जो दड़ो हर गुज़रंदड़ ॾींहं सां तबाहीअ जे तरफ़ वधी रहियो आहे। मौसमी तब्दीलियुनि ऐं सिंधु दरिया जे ज़ेर ज़मीन पाणीअ जे असर सबबि ही 5000 सालनि खां बि आॻाटो माग सिम ऐं कलर सबबि तबाह थी रहियो आहे। सिम ऐं कलर सबबि मोहन जो दड़ो जे क़दीम माग जा डीके एरिया, मुनीर एरिया, HR एरिया, VH एंड S एरिया, स्टोपा ऐं ग्रेट बाथ समेत खोटराई थियल तोड़े अण खोटराई थियल आसार तबाह थी पंहिंजी सुञाणप विञाए रहिया आहिनि, जॾहिं त दीवारूं पिणु कमज़ोर थी ड्रहण शुरू थी वियूं आहिनि। आर्कियालॉजी खाते तरफ़ां आसारनि खे बचाइण लाइ मड प्लास्टर, मड फेंसिंग ऐं गारे जो लेप ॾियण बावजूदि वधंदड़ कलर सबबि डीके एरिया जे असेंबली हॉल ऐं मुख्य घिटीअ जूं तारीख़ी भितियूं पिणु कमज़ोर थियण करे ड्रही पट पइजी रहियूं आहिनि। हर साल मानसून जे मुंद में ड्रेनेज सिस्टम न हुअण करे बरसाति जो पाणी पिणु आसारनि खे नुक़सानु पहुचाईंदो रहे थो। गुज़िरियल साल पियल बरसातुनि दौरान बरसाती पाणी आसारनि में बीहण करे कई तारीख़ी भितियूं ड्रही पट थी वयूं हुयूं, जॾहिं त माहिरनि पारां सिम ऐं कलर जे ख़ात्मे लाइ वण पोखण वारो मनसूबो पिणु कामयाब थी न सघियो आहे। मोहन जे दड़ो ते पाणी नेकाल जो दुरुस्त निज़ाम न हुअण करे बरसाति दौरान 10 खां 50 मिलीमीटर पाणी आसारनि में बीहे थो, जंहिं सबबि हेठाईअ वारा इलाइक़ा डीके एरिया, GA, BC, D एरिया, VHS एरिया सख़्तु मुतासिर थियनि था। बरसाती पाणी आसारनि में बीहण सबबि सिम ऐं कलर में वाध सबबि पिणु आसार वधीक तबाही जो शिकार थियनि पिया। ॿिए तरफ़ हुकूमत तरफ़ां मनो करण जे बावजूदि सारियाले फसल जी पोखाई सबबि सिम ऐं कलर में ॾींहों ॾींहुं वाध अची रही आहे। मोहन जो दड़ो खे बाउंड्री वॉल न हुअण करे पस गिरदाई जा रहवासी हिन क़दीम माग जे एराज़ी जे हदुनि अंदरि फसल पोखे आसारनि खे बर्बाद करे रहिया आहिनि। मोहन जो दड़ो ते सिम ऐं कलर जो असरु सिंधु दरिया ऐं दादू केनाल जे ज़ेर ज़मीन पाणीअ जे दबाव सबबि बि थी रहियो आहे। मोहन जे दड़े जो क़दीम माग सिंध जे ज़िले लाड़काणे में कराची कोयटा रेलवे लाइन ते डोकरी स्टेशन खां 6 बेल परे आहे। मोहन जे दड़े जे क़दीम आसारनि जी पहिरियों भेरो निशानदही इंडिया जे क़दीम आसारनि जे माहिर राखलदास बैनर्जीअ कई हुई। हिन 1918 खां ॾखिण पंजाब, बीकानेर, बहावलपुर ऐं सिंध में सिकंदर आज़म जा इहे 11 ठुल ॻोल्हण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि जी जांच ऐं खोटराई करा रहियो हो, जेकी सिकंदर आज़म ईसवी सन खां 350 वरे अॻु पंहिंजे काह दौरान ब्यास नदीअ जे किनारे ठाहिराया हुआ ऐं मथिनि यूनानी ॿोली ऐं हिंदी ज़बानुनि में नोश्ता उकराया हुआ। ईअं इतफ़ाक़ सां राखलदास बैनर्जी लाड़काणे ज़िले जे डोकरी शहर खां 6 मेल परे हिकु ॿुध स्टोपा वटि पहुतो, जेको ॿुध दौर जो हिकु मंदरु हुयो। जॾहिं बैनर्जी ठुल भरिसां कुझु खोटराई कराई त खेसि उतां पथर जा कप ऐं ठिकर जे थावनि जो अहिड़ो ठेकराट हथायसि जिन जो ॿुध दौर सां को बि वास्तो न हुयो, पर इहे कंहिं हज़ारें साल पुराणे दौर जे कंहिं तहज़ीब जी निशानदही कनि पिया। जॾहिं बैनर्जी स्टोपा भरिसां खोटराई कराई त उतां हिन खे हिकु अहिड़ी मोहर मिली जेका शिकिल ऐं सूरत में हड़ापा मां मिलियल हिकु तस्वीरी रस्मुल ख़त वारी मोहर सां हिकु जहिड़ाई ॾेखारे पई, जेका सर एलेक्जेंडर किंगम खे हड़ापा जे खोटराईअ मां मिली हुई। इन मां बैनर्जी अंदाज़ो लॻायो त हितां अञा कंहिं क़दीम तहज़ीब ते रोशनी पवंदी। मोहन जे दड़े जे हिन क़दीम आग जी वधीक खोटराई उन वक़्तु इंडिया जे क़दीम आसारनि वारे खाते जे डायरेक्टर जनरल सर जॉन मार्शल जे नज़रदारी हेठि 1922 जे सियारे जे मुंद में थी,
जेका लाॻीतो 1947 ताईं हली। वरी ॿियो दफ़ो हिन खंडर जी खोटराई अर्नेस्ट मेके जी नज़रदारी हेठि थी, जंहिं पंहिंजो कमु 1927 खां 1931 ताईं करे ख़तमु कयो ऐं पंहिंजी तहक़ीक़ात खे जुदा किताब में शाया कयो। उन बैदि वरी डॉक्टर सर R.M. व्हीलर 1950 खां हिन दड़े जी खोटराई कराई। मोहन जे दड़े जी वरी 1965 में अमेरिकी आर्कियालॉजिकल मिशन जे सरबराह प्रोफेसर जॉर्ज एफ डेल्स तरफ़ां वधीक खोटराई कराई वई। अहिड़ी तरह हिन अज़ीम शहर जे खोटराईअ में बैनर्जी, सर मार्शल, जॉर्ज एफ डेल्स, अर्नेस्ट मेकी, हारग्रेव्स, स्रोप वतेस, केन डिक्शट ऐं ॿियनि पंहिंजो किरदारु अदा कयो। हिन अहम माॻ खे मोहन जे दड़े जे अहम माॻ खे बचाइण लाइ आख़िर छा करणु घुरिजे? उन बाबति क़दीम आसारनि जो माहिर रिचर्ड मेडो कुझु साल अॻु तजवीज़ ॾिनी हुई त हिन क़दीम माॻ खे बचाइण लाइ ॿीहर दफ़नाए छॾणु घुरिजे। रिचर्ड मेडो BBC उर्दू तरफ़ां कयल राब्ते दौरान ॿुधायो त मौसमी असरनि ऐं तोड़ फोड़ सबबि मोहन जे दड़े जी तबाही जो अंदेशो मौजूदु आहे। हिन चयो आहे त क़दीम माॻ खे बिना कंहिं रोक टोक जे माण्हुनि जे अचण ऐं घुमण फिरण यानी लॻातार लताड़ सबबि ख़तरो मौजूदु आहे। हिन तजवीज़ ॾिनी आहे त मोहन जो दड़ो जे उन्हनि हिसनि खे ॿीहर दफ़नायो वञे जिते सियाहनि जी आमद घटि आहे। हिन चयो आहे त अहिड़नि इलाइक़नि खे दफ़न करे उन्हनि जी जाइ ते हाई क्लास अजाइब घर ठाहियो वञे जिते जदीद टेक्नोलॉजी मदद सां हिन साइट बाबति आगाही ॾिनी वञे। मेडो चयो आहे त मोहन जो दड़ो में सियाहनि जी दाख़िला गाइड खां सवाइ न हुजणु घुरिजे। घुमण लाइ ईंदड़ माण्हुनि खे मुक़ररु थियल रस्तनि खां सवाइ कंहिं ॿिए हंध ते वञण या माॻ जी लताड़ करण जी इजाज़त न हुअणु घुरिजे। माहिरनि मूजिबि मोहन जो दड़ो खे जेतिरो मौसमी तब्दीलियुनि सबबि सिम ऐं कलर मां ख़तरो आहे, एतिरो ई माण्हुनि तरफ़ां थींदड़ तोड़ फोड़ सबबि नुक़सानु रसी रहियो आहे। क़दीम आसारनि जे माहिरनि जो चवणु आहे त मोहन जो दड़ो जी खोटराईअ खे लॻभॻि हिकु सदी गुज़री चुकी आहे। जंहिं वक़्तु हिन क़दीम माॻ जी खोटराई कई वई हुई उन खे उन वक़्तु ई ॿीहर दफ़न न कयो वियो हो, जंहिं करे वक़्तु गुज़रण सां हिन माॻ खे मौसमी तब्दीलियुनि सबबि नुक़सानु रसी रहियो आहे। हीउ क़दीम माॻ ज़ेर ज़मीन पाणीअ जे वधंदड़ सतह सबबि ख़तरे हेठि अची वियो आहे। हिन वक़्त ताईं मोहन जे दड़े जी फ़क़ति 10% हिसे जी खोटराई थी सघी आहे, जॾहिं त उन जो 90% हिसो अॼु बि नज़रुनि खां ओझल आहे। जेकॾहिं हिन माॻ जे रहियल 90% हिसे जी खोटराई कई वञे त अञा बि वधीक तारीख़ी राज़ हथ अची सघनि था ऐं सिंधू माथिरी जे तहज़ीब बाबति अहम सबूत मिली सघनि था। पर ज़ेर ज़मीन पाणी जी सतह वधी वञण सबबि खोटराई नामुमकिन बणिजी चुकी आहे। उन करे क़दीम आसारनि जे माहिरनि जी तजवीज़ आहे त मोहन जो दड़ो जी वधीक खोटराई न कई वञे। वधीक खोटराई सां हिन माॻ जे क़दीम बाक़ियात ख़तरे हेठि अची वेंदी। उन लाइ माहिरनि सखर भरिसां मोहन जो दड़े जे हम असर माॻ लाखनि जे दड़े जी वधीक खोटराई जी तजवीज़ ॾिनी आहे। आर्कियालॉजी जे माहिरनि मूजिबि मोहन जे दड़े जी वधीक फिज़िकल खोटराई करण जी ज़रूरत न आहे, पर रिमोट सेंसिंग ऐं ड्राई कोर ड्रिलिंग जहिड़नि टेक्नोलॉजीज़ मां इन सिलसिले में फ़ाइदो हासिलु करे सघिजे थो। मोहन जे दड़े जी वधीक खोटराई करण लाइ क़दीम आसारनि जे ॾेही तोड़े परॾेही माहिरनि खां तजवीज़ूं वरितियूं वञनि, जिन जे रोशनीअ में ई का अॻु भराई करणु घुरिजे। जेसिताईं हिन माॻ जे आसारनि खे बचाइण जो सुवालु आहे त उन्हनि खे ॿीहर दफ़न करण वारी तजवीज़ जो बि गहराई सां जाइज़ो वरितो वञे। हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मोहन जे दड़े खे ज़ेर ज़मीन पाणीअ जी सतह में थींदड़ वाध ऐं ॿियनि मौसमी असरनि खां बचण लाइ बिना कंहिं देरि जे हिकमत अमली जोड़ी वञे। महिरबानी।